अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अला खैर खल्किही हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिही अजमईन। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभान अल्लाह। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से मोहब्बत से एक ज़िबाती सभी गली जी दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि व अस्हाबिहि अजमईन इला यौमिद्दीन। मुझे प्यारा दोस्तों, बुजुर्गों ए भाइयों, अल्लाह करीम का दुआ है रब शाह असां सभिनी के हिदायत नसीब फरमाए, मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, महबूबन करीमन जी मोहब्बत में जियाले ऐं इन्ही मोहब्बत में शल मौत नसीब फरमाए। अल्लाह करीम का दुआ है रब शाह असां के मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ऐं सनन के असहाब ऐं आल जो अदब नसीब फरमाए। हजरत खतीब बगदादी रहमतुल्लाह अलैह रिवायत आंदी है, मदीने वाले साईं फरमायो इज़ा ज़हरतिल फितन, अन करीब तमामे वॾा फितना ज़ाहिर थियण वारा आहिनि। मुसलमानन में फितना ज़ाहिर थियण वारा आहिनि। औकाल या साईं करीमन फरमायो त अल बिदअ व सुब असहाबी। फितना कीअं ज़ाहिर थींदा जो हिकिड़ो त बिदअतूं ईजाद थींदियूं ऐं ॿियो मुंहिंजे असहाबन खे गालियूं ॾिनियूं वेंदियूं। हिकिड़ो बिदअत माण्हू कंदा, ॿियो सुब असहाबी, मुझे असहाबन के गालियूं ॾिनियूं वेंदियूं, मुझे सहाबा जे मथां लान तान कई वेंदी, मुझे जानशीनन के घटवत ॻाल्हायो वेंदो, मुझे हथ ते बैत करण वारनि जे लाइ नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाया वेंदा, मुझे ख़लीफ़नि जे मथां लान कई वेंदी, मुझे असहाबन जे मथां बुरा अल्फाज ॻाल्हाया वेंदा। जन सहाबन मूसा जिंदगी गुजारी, जन मूसा वफादारी जो नातो निभायो, उन्हनि खे गालियूं ॾिनियूं वेंदियूं। फलयुज़हिरिल आलिमु इल्महु, पोइ उन वक़्तु ज़रूरी आहे हर आलिम जे मथां जेके माण्हू ॿुधनि था त मुंहिंजे असहाबन जे बारे में माण्हुनि खे इल्म ॾियण वारा थियनि। जिन खे माण्हू ॿुधण जे लाइ अचनि था, जिन खे अल्लाह इल्म ॾिनो आहे, जिन खे माण्हू सम्झण वारा आहिनि, उन्हनि जे लाइ लाज़िम आहे त मुंहिंजे असहाबन जो शान माण्हुनि खे ज़ाहिर करे ॿुधाइणो। वरी जो सुभान अल्लाह। इहा हदीस मुबारका पढ़ी त मुंहिंजो अॼु पंहिंजे मुर्शिद जे आस्थाने ते अचण वारनि खे मुस्तफ़ा जे असहाबन जो शान ॿुधाइणो। सुभान अल्लाह। साईं करीमन फरमायो
इल्म होने के बावजूद भी जे मुझे असहाबन जो शान को जाहिर नथो करे, इल्म बाहे खबर बाहे तो हे शान अल्लाह ताला मुस्तफा जे सहाबन के दिना नथो जाहिर करे, फमल्लम यफअल ज़ालिका, जेकरे ते बावजूद वो मानन के नथो बुधाए सहाबा जो शान, बिदतुन जे बारे में, सहाबा किराम जे शान जे बारे में, फअलैहि लअनतुल्लाह, उन जे मथा अल्लाह जी लानत वल मलाइकति वन नास अजमईन, अल्लाह ताला जे मलाइकन जी उन जे मथा लानत आहे, पूरी इंसान जात जी उन आलिम जे मथा लानत आहे जेके ख़बर बाहे त सहाबा जो शान हे आ, उन जे अखियुनि जे आॾो सहाबा खे गालियूं ॾिनियूं वञनि, घटि वधि ॻाल्हायो वञे, नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाया वञनि, सिद्दीक़ अकबर जे लाइ बुछड़ा लफ़्ज़ ॻाल्हाया वञनि, फारूक आज़म खे नाशाइस्ता ॻाल्हायो वञे, हैदर करार मौला अली मुश्किल कुशा जे बारे में बुरा लफ़्ज़ ॻाल्हाया वञनि, झगड़ा ऐं फसाद कया वञनि। हबीबन फरमायो त अल्लाह जी मलाइकन जी कुल इंसान ज़ात जो माण्हू जे मथां लानत ला यक़बलुल्लाहु मिन्हु सर्फन वला अदला, न अल्लाह उन जो को खैर खैरात कबूल कंदो, न उन जो को अमल कबूल कंदो। खैर भी करे, अमल भी करे, नमाज़ों भी पढ़े, रोजा भी रखे, हज भी करे, ज़कातों भी दे, फकीर भी सदाए, नाड़ी पटको डंडन बसस, पर सहाबा जो शान न तो बयान करे, हबीबन फरमाया इन जी का इबादत कबूल कोने का, इन जी का नमाज कबूल कोने का, इन जी का खैरात कबूल ना है, न उन जी का अल्लाह वट रोज़ो, न को नमाज, न को हज, न को ज़कात, का शे कबूल ना है। नमाज़ों रोज़ा उन्हनि जा कबूल कया वेंदा जेके मुस्तफा ऐं मुस्तफा जी आल ऐं असहाब जो अदब करण वारा। वरी जो सुभान अल्लाह। साईं करीमन फरमायो त जेके सहाबा के गारियूं ॾियनि था इहे बिदअती आहिनि, इहे बिदअती आहिनि, व असहाबुल बिदअ किलाबुन नार, ये सहाबन के गारियूं ॾियण वारा ये बिदअती जहन्नम जे कुत्तन मजा कुत्ता है, ये इंसान ना है, ये जहन्नमी कुत्ता है जेके मुझे असहाबन के घट वध ॻाल्हाइनि। हाणे सही मुझा फैशन थी वियो आहे, फैशन थी वियो आहे, माण्हुनि में ॼाणी वाणी बि सहाबा किराम जी ॻाल्हि करे ई घटि वधि ॻाल्हाईंदा, न इल्म, न ख़बर, न तारीख़ जी वाक़फ़ियत, न मुआमलात जी ॼाण, न साईं मुंहिंजा को किताब पढ़ियो हुजे, बसि ज़ाकिर कन ते हथ रखे ऐं तकरीर करे वियो, पोयां सभई उनजे पोयां लॻी पवंदा, साईं हीअं चई वियो आहे त पोइ सोशल मीडिया हुजे, आम तकरीर हुजे, महफ़िल हुजे, हुते नाशाइस्ता लफ़्ज़नि में सहाबा किराम खे पे यादि कंदा। मुंहिंजे दिल पर नबी फरमायो, हज़रत सैयदना उवैम बिन साइदा रज़ियल्लाहु ताला अन्हु राविया, हबीब फरमाया इन्नल्लाह अख्तारनी, अल्लाह ज़मीन में मूं मोहम्मद करीम के चूंडियो है, मां अल्लाह जी चूंड आहियां, पूरी दुनिया में जेतिरा भी इंसान आहिनि। ॿी लफ़्ज़ ॿिया हदीस जा लफ़्ज़ आहिनि त हबीबन फरमायो त अल्लाह ताला इन्नल्लाह अस्तफ़ानी मिन बनी आदम, सुभान अल्लाह, चूंडियो आहे मना मूंखे सभिनी खां वॾे शान वारो बनायो, ज़मीन ते बराबर नबी बि आया, पैगंबर बि आया, साहिब रिसालत आया, साहिब किताब आया, साहिब दीन आया, साईं मुंहिंजा साहिब शरीयत नबी आया, ऐं साईं मुंहिंजा वॾनि इज़तुनि वारा, मक़ामनि वारा, मर्तबनि वारा ऐं रिफ़तुनि वारा, बुलंदियुनि वारा, पर जहिड़ो शान अल्लाह मुस्तफा खे ॾिनो अहिड़ो शान कंहिं नबी खे न मिलियो आहे। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॻाल्हि वणे थी हले, शुरूआत में थका थका वेठा आहियूं, सुभान अल्लाह। अल्लाह ताला मदीने वाले साईं के सभिनी नबियन में चूंडियो, सभिनी रसूलन में चूंडियो, सभिनी पैगंबरन में चूंडियो, ऐं अल्लाह फरमायो महबूब तोखे पैदा करे
ऐं मूं नबीअनि जे सिलसिले खे ई ख़तम करे छॾियो अॼु खां पोइ को बि नबी न ईंदो अॼु खां पोइ को रसूल न ईंदो अॼु खां पोइ को पैगंबर न ईंदो को किताब नाज़िल न थींदो का वही नाज़िल न थींदी ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजे अचण खां पोइ ज़मीन वारनि खे के नबी जी ज़रूरत ई कोन्हे मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो वही जो सुभान अल्लाह साईं फरमायो तमा आज़म कमा अकरम कमा आज़म कमा अकरम कमा अजमल या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह तुझी सखावत समझो ताले को ना समझो आज़म कमा अकरम कमा अजवद या रसूल अल्लाह मा अतहर कमा अनवर सुभान जगन के रोशन कंदियूं आहिनि हा यार हा महबूब तुंहिंजी पेशानी अंधेरनि खे मुनव्वर करण वारो वरी जो सुभान अल्लाह यतलअ खतक फी ज़ुल्मा वजबीनुक नूर में फी दुलजा या जमाल अल्लाह सुभान
छा त नबी जो शान दिलबर साईं जा लफ़्ज़ छा त महबूब तुंहिंजी इज़त आहे छा त तुंहिंजी अज़मत आहे मुंहिंजा महबूब सां बाना असां उम्मती कहिड़ो शान बयान करे छा बयान कयूं तुंहिंजी इज़त ॾिसी ख़ुद ब ख़ुद ज़बान चवे थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल्लाह अख्तारनी अल्लाह मूं मोहम्मद करीम खे इख्तियार कयो ज़मीन वारनि में सुभान अल्लाह मूंखे चूंडियई महबूब हाणे क़यामत ताईं माण्हुनि खे हिदायत ॾियण जे लाइ तोखे थो चूंडिया सुभान अल्लाह वख्तार ली असहाबा ऐं मूं मोहम्मद करीम जे लाइ वरी मुंहिंजे असहाबनि खे चूंडियई वरी जो सुभान अल्लाह अबू बकर सिद्दीक खां वठी आखिरी सहाबी ताईं हर सहाबी अल्लाह जी चूंड आहे हर सहाबी रब जी चूंड आहे हर सहाबी अल्लाह जी चूंड आहे महबूब न चूंडियो मदीने वाले साईं न चूंडियो साईं ये न चयो त हे मुंहिंजो उम्मती थे हे साईं जी त इहा इल्तिजा हुई मुंहिंजा मौला हड़ई मुंहिंजा उम्मती थियनि हड़ई माण्हू इंसान जेके आहिनि सिधा हिदायत वारा थियनि अल्लाह पाण फरमायो हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम मुंहिंजा महबूब तूं त चाहीं थो त सभई इंसान मोमिन बणिजी वञनि तुंहिंजो हिर्स मां अल्लाह ॼाणा थो सॼी दुनिया जे लाइ तूं हिदायत चाहीं थो पर मां अल्लाह चाहियां थो महबूब तुंहिंजे सहाबनि में उहे शामिल थियनि जेके मूंखे वणण वारा अबू जहल कलमो पढ़ियो कोन पढ़ी न अबू जहल मदीने वारे साईं दुआऊं घुरियूं मौला इहो ईमान आणे रब फरमायो मूंखे नथो वणे इहो मूंखे नथो वणे रब फरमायो मूंखे उमर थो वणे रब फरमायो अबू जहल खणी सरदार हुजे उतबा ऐं शैबा भली अॻवान हुजनि मूंखे नथा वणनि मूंखे बिलाल हबशी वणे मूंखे त खुबैब वणे थो मूंखे त अबू बकर जी नरम मिजाजी आजिज़ी वणे थी सुभान अल्लाह साईं करीमन दुआ घुरी तंहिं बावजूद अबू जहल कलमो न पढ़ियो मतलब अल्लाह जन के चूंडियो से नबी जे दर ते आया समझो था बदबख्त हजरत अमीर मुआविया के गारूनी सैयदना अमीर मुआविया जे ला घट वध लफ्ज़ ॻाल्हाई उन जे ला नाशाइस्ता लफ्ज़ ॻाल्हाई तोखे ख़बर नाहे त मुआविया खे त नबी जे ला अल्लाह पाण चूंडियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हर सहाबी के अल्लाह पाण चूंडियो तो मुझे नबी जा खादिम बणियो सुभान अल्लाह हबीब फरमायो फजअल ली मिनहुम वज़रा उन्हनि मां हिकड़नि खे अल्लाह मुंहिंजो वज़ीर बनायो असहाबनि में अल्लाह पाण बनायो आहे सिद्दीक़ अकबर वज़ीर बणियो उमर वज़ीर बणियो उस्मान वज़ीर बणियो मौला अली वज़ीर बणियो हबीबन फरमायो मूं न चूंडियो आहे इहो अल्लाह जी चूंड आहे अंसारन व असहारा हिकड़ा मुंहिंजा असहाबी मददगार बणिया हिकड़ा मुहाजिर बणिया हबीबन फरमायो फमन सबहुम हाणे जे करे उन्हनि मां कंहिंखे को माण्हू गार ॾे फअलैहि लअनतुल्लाह व मलाइकते वन्नास अजमईन उन जे मथां अल्लाह मलाइकनि कुल इंसान ज़ात जी लानत आहे जेको साहबनि खे गार ॾे उहो मलऊन आहे लानती आहे रहमत जो हक़दार उहो आहे जंहिंजे दिलि में मुंहिंजे लाइ बि प्यार हुजे मुंहिंजे असहाबनि जे लाइ बि प्यार हुजे फैज़ाबाद में अचण वारो मुझे मुर्शिद कामिल जे दरबार ते अकीदत सिखण जे लाइ अचण वारो ॿुधायो तव्हांजे दिलनि में सहाबा जे लाइ प्यार आहे कि न कोन्हे ऐं असां जेसी जेरा आहियूं इंशाअल्लाह सुन्नी अकीदे ते रहंदासीं अहले सुन्नत व जमात वारो अकीदो कॾहिं न छॾींदासीं जेसी जेरा आहियूं इंशाअल्लाह असांजो अकीदो ख़बर अथई कहिड़ो आहे
मुझे मुर्शिद दिलबर साईं सिखायो सभई नवा शेर तव्हांखे दिलबर साईं जा ॿुधाया किताब मुंहिंजे हथ में छपजी आयो आहे नवनि शेरनि जो ॿुधो मुंहिंजी ज़बान सां वरी पाण सभई वठी वञिजो हे किताब जेके बि आया आहियो न पैसा पुट खपंदे खपी वेंदा लिया पर इहे पैसा तव्हांजा सजाया थींदा जो तव्हांजे घर में दिलबर साईं जे कलम सां लिखियल किताब तव्हांजे घर में न सिर्फ़ तव्हांखे फ़ाइदो ॾींदा तव्हांजे बच्चनि घर वारनि अहल औलाद खे फ़ाइदो ॾींदा हींअर त हे हिन महीने साईं जा 2 नवा किताब आया आहिनि रूहानी रंग आहे शाइरी वारो ॿियो हे किताब आयो आहे उज़्बेकिस्तान आलीशान वाह वाह असुल अहिड़ो किताब आहे सफ़ा ज़बरदस्त हिन में साईं जन उज़्बेकिस्तान विया हुया न सफ़र ते उन में साईं जन उज़्बेकिस्तान जो सफ़र पंहिंजो लिखियो आहे ज़बानी त खणी चइजे सफ़रनामो आहे पर मां चवां थो त हे तसव्वुफ़ जो इनसाइक्लोपीडिया आहे असांजे हज़रात नक्शबंद जी तारीख़ असांजा जेके मुर्शिद आहिनि न ऐं तूं ॿुधा त जिथे अल्लाह वारनि जो ज़िक्र हुजे उते केॾी रूहानी तस्कीर हूंदी आहे हे सॼो किताब अल्लाह वारनि जी सनाई तौसीफ़ में लिखियो वियो आहे सम्झो था ऐं हिन में दिलबर साईं उज़्बेकिस्तान में हज़रत ख्वाजा अब्दुल खालिक गजदवानी रहमतुल्लाह अलैह जो हुज़ूर में विया उन्हनि खां बज़रिया मुकाशफा जेके कचहरियूं थियूं आहिनि जेके बुज़ुर्गनि जी मज़ारुनि में अहवाल थिया आहिनि बस जेकॾहिं सम्झण जी कल हुजे न हे पढ़ंदो तव्हां उन जाइ ते पहुची वेंदो जिते दिलबर साईं पहुतो हर हिकु दोस्त हे किताब वठे मां चवां थो हे पढ़ंदो तव्हां मूं फ़क़ीर खे बि दुआऊं ॾींदो साईं भलो मशवरो ॾिनो सम्झो था ॿी ॻाल्हि त हे किताब जेके दिलबर साईं लिखिया आहिनि न से सम्झो त साईं जन फरमाईंदा आहिनि खूने जिगर सां मूं लिखिया आहिनि मामूली ॻाल्हि न आहे वॾी महिनत कंदा आहिनि हे किताब जो साईं जन लिखनि पिया ऐं मां साईं जन खे बार बार चयो कि भला किताब पूरो थियो कोन थियो दरवेश तोखे तकड़ लॻी पई आहे हिन त मूंखे किताब मुंझाए छॾियो आहे जीअं तो लिखां तीअं तो वञे पियो वधंदो सम्झो था सो ॾाढो भलो किताब आहे साईं जन जेका महिनत कई आहे न हिन किताब ते सां मूंखे ख़बर आहे तमामु घणी महिनत कई आहे असांजा मुर्शिद महिनत कनि जाखोड़िन राति ॾींहुं हिकु करे निंड सफ़र कंदे कंदे साईं जन तहरीर कनि ऐं तव्हां फ़क़ीर वरी किताब वठो न इहो मुनासिब न आहे हर फ़क़ीर जे हथ में हिकिड़ो किताब दिलबर साईं जो हुजे को नंढो या वॾो वठिणो आहे इंशाअल्लाह दरगाहुनि ते वेंदा आहिनि माण्हू मेलनि ते वेंदा आहिनि को पापड़ वठियो ईंदो आहे को फुल्ला वठियो ईंदो आहे को साईं मुंहिंजा मेले जी मिठाई वठियो ईंदो आहे माइट ईंदा अबा हे फुल्ला खणी वञो हे कलंदर जे मेले जी मिठाई खणी आयो आहे तव्हां वटि केरु अचे न अबा छा अंदव दरगाह तां त दिलबर साईं जो रूहानी फैज़ ईंदो वठबो इंशाअल्लाह सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या साईं फरमाइंदा अल्लाह सा उल्फत वारा मदनी जी मोहब्बत वारा अल्लाह सा उल्फत वारा मदनी जी मोहब्बत वारा असा सच्चा सुन्नी आहियूं पंजतन सां असां जो प्यारा अल्लाह सा उल्फत वारा मदनी जी मोहब्बत वारा असा सच्चा सुन्नी आहियूं पंजतन सां असां जो प्यारा मीलाद मल्हाइण वारा ओ मीलाद मल्हाइण वारा मदनीअ जी मोहब्बत वारा जो असां सच्चा सुन्नी आहियूं पंजतन सां असांजो प्यारा सुभान अल्लाह ओ दिलबर साईं जो मालिक कादिर
मदनीअ जी मोहब्बत वारा असां सच्चा सुन्नी आहियूं मदनीअ सां असांजो प्यारा समझो था कि न कोन था समझो असां सच्चा सुन्नी अहल बैतन सां प्यार करण वारा सॼे में सैयद वेठो आहे खबे में मुंहिंजे सैयद वेठो सुभान अल्लाह हबीब करीम फरमायो ला यक़बलुल्लाहु मिन्हु यौमल क़ियामत सर्फन वला अदला जब असहाबन के गार दे जब इन सुन्नी अकीदे का फिरी वने न जी नमाज कबूला न रोज़ो कबूला न इबादत कबूला बंदगी उन जो कबूल न नमाज उन जो कबूल न रोज़ा तेजा कबूल न इबादत उन जो मक़बूल न जब मदीने वाले साईं जे असहाबन जे अदब करण वारो हुजे मुझे मुस्तफा करीम फरमाया इन्नल्लाह अख्तारनी वख्तार ली असहाबन व असहारा मुझे अल्लाह मुखे चुंडियो दुनिया वारनि ला ऐं मुझे ला मुझे असहाबन के चुंडी व सयती कौमुन यसुबूनहुम अन करीब हिकड़ी अहिड़ी कौम पैदा थींदी अहिड़ा माण्हू पैदा थींदा जेके मुझे असहाबन के गालियूं ॾींदा नबी के खबर हुई अड़ा बदबख्त अचण वारा आहिनि सयती कौमुन यसुबूनहुम व यंतकिसूनहुम हिकड़ा गालियूं ॾींदा हिकड़ा वरी नुक्तचीनी कंदा नुक्स कढंदा गार ॼण ॿी ॻाल्हि आहे अब गार त नथा ॾियूं न पर ऐब जुई कंदा उमर हीअं कयो उस्मान हीअं कयो अली हीअं कयो फलाणे साहब हीअं कयो हीअं को धोखेबाज़ी कई फिल्मो कई माले गनीमत जे लाइ वियो नबीअ खे छॾे वियो नुक्स कढंदा ऐब जुई कंदा मदीने वारे साईं फरमायो इहे बदबख्त अचण वारा अथव मुंहिंजे असाबनि खे हिकिड़ा गालियूं ॾींदा गालियूं ॾियण वारा त चिटा आहिनि ख़बर अथव तव्हांखे हाणे वरी नुक़सान कढण वारा ऐब जुई करण वारा असांजे सुन्नियुनि में बची विया अथव सदाइन सुन्नी था सदाइन अहले सुन्नत व जमात वारा था सदाइन या रसूल अल्लाह चवण वारा था पर मुझे मुस्तफा जे असहाबन मां ऐब जुई था कनि नुक्स था कढनि ऐब था कढनि मदीने वारे साईं फरमायो फला तो चालीसूहुम उन्हनि सां कॾहिं बि मजलिस में न वेठो उन्हनि जी मजलिस में न वञो वला तो शारिबूहुम उन्हनि सां पीअण बंदि कजो वला तो आकिलूहुम उन्हनि सां खाइण बंदि पीअण बंदि मजलिस में वञण बंदि वला तो नाकिलूहुम उन्हनि सां शादियूं न कजो रिश्ता न ॻंढिजो माइटियूं न ॻंढिजो रिश्तो उन सां ॻंढिबो माइटी उन सां ॻंढिबी जेको नबी जो अदब करण वारो हुजे अहल बैतन जे अदब करण वारो हुजे त मुंहिंजे नबी जे असहाबनि जे अदब करण वारो हुजे समझो था कि कोन समझो फला तुजालिसूहुम साईं वेठा आहियूं कचहरी त कयूं था ॿियो छा था कयूं ईअं चवंदा आहियूं न वेठा आहियूं बाबा आयो आहे लड़ी आयो आहे वेठा आहियूं कचहरी था कयूं छा कयूं नबी तो फरमायो फला तुजालिसूहुम वेठो ई न आहे गफ़ारी मस्जिद में अचण वारो मुझे मुर्शिद दिलबर साईं जे दरवाजे ते अचे अकीदा सिखण वारो ॿुधो जेको नबीअ जो गुस्ताख हुआ नबी जे असहाबनि जो गुस्ताख हुआ यानी बाशी त परे जी ॻाल्हि आहे उन सां वेठो ई न आहे समझो था हाणे कोन था समझो अब मां पंहिंजे तरफ़ां त ॻाल्हि कोन थो कयां न नबी जी हदीस तव्हांखे पढ़ी ॿुधायो फला तुजालिसूहुम वला तुशारिबूहुम वला तुआकिलूहुम वला तुनाकिहुम न उन सां रिश्तो रखो खाइण पीअण बंदि आहे ईअं चओ त असां तव्हांखे लाइक़ ई नथा सम्झो
अब खाइण पीअण उन सां थींदो आहे जेको वणंदो आहे न। हां बेशक असांखे तव्हां सां मोहब्बत आहे, तव्हां के असां दावत ॾेई घुरायो आहे पंहिंजे आस्थाने ते मानी खारायूं था, असांखे वणो था न कर्म दिल पर साईं तव्हांखे बार बार घुराए थो। साईं फरमाईंदा आहिनि मुंहिंजा बचड़ा अचनि, फ़क़ीर वेंदा आहिनि, साईं जो मुंहुं मुंझारो वारो थी वेंदो आहे। मुंहिंजो पुछंदो आहियां कि भला छो परेशान आहियो? साईं फरमाईंदा आहिनि फ़क़ीर आया हाणे वापसि वञनि था पिया, इन जे करे ॾुखारो आहे। एॾी मोहब्बत आहे तव्हां फ़क़ीरनि सां मुंहिंजे मुर्शिद खे। अगरि मोहब्बत आहे तॾहिं घुराए थो न बार बार। दिल पर साईं खणी न बि हुजे तॾहिं फरमाईंदा मुंहिंजे आस्थाने तां फेरो न भञिजो। असां ते नज़र आहे दिल पर साईं जी, असां ते कलम आहे दिल पर साईं जो अहिड़े ज़माने में असांखे सही सुन्नी बनाइण वारो को आहे त सो दिल पर साईं आहे। वरी जो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि जो जिक्र ता है ना, तो गालियों तो दे, तू उन्हें जो दिफा कर, तो सहाबा किराम जो दिफा कर, उन्हें जो बारे में मालूम के गालाने न दे, गाल करने न दे, नाशाइस्ता जिक्र करने न दे। गोया के तो सिद्दीक जी हिफाजत गई, उमर जी हिफाजत गई, सहाबा जी हिफाजत गई। नबी तो फरमाए जे मुझे असहाबन जी हिफाजत किया, हाफिज़हुल्लाह फिद दुनिया अल्लाह दुनिया आखिरत में उनकी हिफाजत फरमाएंगे। मुझे असहाब की हिफाजत न करे, यानी उनके छठे में गालियों में घटवट गालाए, अल्लाह उनके छठे दी गया, रब उनके अकेले करे छड़ी गया, रब उन सां गॾु आहे जेको असहाबनि जो अदब करण वारो आहे। सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह। मुस्नद देलवी में रिवायत हजरत सैयदना अनस बिन मालिक रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए, अड़ी कमजी हदीस आहे, उनमें दिल ठरी पवे। अगर में मुझे इन सवाल जो जवाब जो तहां जे दिल में सहाबा जी मोहब्बत आहे, पक्की गाल आहे, सच्ची गाल आहे, वो कुछ हदीस में नबी दी, नबी से फरमायो इज़ा अरादल्लाह बिरजुलिन मिन उम्मती खैरा, जदे अल्लाह के बाने सा भलाई जो इरादो कंदो आ, चंगाई जो इरादो कंदो आ, रब चाहींदो आ त इनखे खैर मिले, इनखे भलाई मिले, चंगाई मिले, मुसीबतुनि खां परे रहे, दुखनि खां दूर रहे, दुनिया आखिरत में चंगाई हासिल करे। अल्लाह जॾहिं भलाई जो खैर जो इरादो कंदो आ, नबी तो फरमाए अल्लाह असहाबी फी कल्बी, उनजे दिल में अल्लाह मुझे असहाबनि जी मोहब्बत दाखिल कंदो आहे। हाय 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 कुर्बान मुंहिंजा
बाबू को तुझे साबन था दिल ठरी पई कि न कोन ठरी शर्म न तो जे मवाली भंग जो कुंडो पी वरी साहबन के गालियूं दे पर उंगला नबी महज़र तो चवे जे तो नशे खोर मवाली छाते मगज जो खराब थई साहबन के गालियूं दींदे तो कहिड़ो सवाब थई है नशे खोर मवाली छाते मगज जो खराब थई साहबन के गालियूं दींदे तो कहिड़ो सवाब थई तो बुला नबी महज़र मुझे मुर्शिद दिल पर साईं को फरमाए सुभान अल्लाह नबी जा सहाबी सभई जन्नती अदावत उन्हनि सां रखनि लानती नबी जा सहाबी सभई जन्नती अदावत उन्हनि सां रखनि लानती शेर दिलबर साईं जो हिकड़ी हदीस जी तशरीह है मदीने वाले साईं फरमायो मुझे वरीपाल नबी फरमायो माशअनकुम वशअन असहाबी ज़रूरी असहाबी ए दुनिया वालो बुधो तव्हां खे कहिड़ी ख़बर त मुझे असहाबन जो शान केॾो आला है के कहिड़ी ख़बर यार हिन मामले जी मुखे खबर आ न नबी तो फरमाए तव्हां खे केड़ी खबर मुंहिंजा साबी केड़े शान वारा आहिनि फवल्लदी नफ्सी बियदिही लौ अनफक अहदुकुम मिस्ल उहदिन ज़हबा तव्हां को माण्हू जबल उहद सोन जो खैरात करे जबल उहद जेतिरो सोन रब जी राह में खैरात करे जबल उहद 13 किलोमीटर मिस्ल अमल अहदिहिम यौमन वाहिदा मुझे सहाबा जे हिकड़े ॾींहं जे अमल जे बराबर नथो थी सघे सॼी ज़िंदगी ख़ैरातूं कयो सॼी ज़िंदगी इबादतूं कयो सॼी ज़िंदगी एतिरी ख़ैरात कयो जो जबल उहद जेतिरो सोन ख़ैरात कयो तव्हां न हिकिड़ो गिलास कंहिंखे पाणीअ जो पियारियो अल्लाह तव्हांखे क़बूल पियल उम्रे जो सवाब अता फरमाए तव्हांखे नफ़िलनि जो अजुर मिलंदो तव्हां इशराक निमाज़ पढ़ो उन जो एॾो अजुर आहे जो क़बूल पियल हज क़बूल पियल उम्रे जो सवाब मिलंदो बरकातूं हाणे ॾिसो केॾा अजुर आहिनि नंढड़ी इबादत वॾा अजुर पर नबी तो फरमाए तव्हां एतिरा लखे इशराक पढ़ो लखे सलात तस्बीह पढ़ो लखे खैर खैरातूं कयो लखनि जी तादाद में नमाज़ पढ़ो पर मुझे साहबी हिकिड़ो सजदो ॾे मुझे साहबी मुझे हुज़ूर में वेही रुॻी मुंहिंजो मुंहुं पिणु ॾिसे वरी जो सुभान अल्लाह मुंहिंजो असाबी मुंहिंजे साम्हूं वेही मुंहिंजी गुफ़्तगू ॿुधे इन जो इहो अमल सॼी दुनिया जे आबिदनि जी इबादत खां साहिबन के सूद खां मुत्तकी मानन जी तकवा खां सिद्दीक़न जी सदाकत खां शहीदन जी शहादत खां हर अमल खां इहो खैर जो अमल अफ़ज़ल आहे सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह दिल पर से कॾहिं फरमायो सुभान अल्लाह जबल सोना जे खैरात कुल बराबर न तन जे ज़रे जे मिस्री
जन्नती जन्नती नबी जा सहाबी नबी जा सहाबी सभई जन्नती जो सहाबी सभई आइन जन्नती उहे जन्नती सब एक ज़िमा दी जो उहे जन्नती उहे जन्नती 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 सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या साईं करीम ने फरमायो तूबा लिमन रआनी सुभान अल्लाह बरी जो सुभान अल्लाह अना जोर सा जो सुभान अल्लाह दिल खोले जो सुभान अल्लाह थकजी पिया होगा थकजी पिया हो जो तो दुआ घुरो तो मुझो कलाक पांजी जाए ते मां पंहिंजे मुर्शिद जो कलाक तो वठो सुभान अल्लाह ये सोलो तानी जान मां भी कोन छड़ी दो साईं जन फरमाइंदा सोली जान कोन छड़ी दो साव सुभान अल्लाह अली मन फरमायो तूबा लिमन रआनी ओ जब मोहम्मद करीम जो दीदार कयो जे मुझो मुखो ॾिठो मुझो जबान ॾिठो मुझे चेहरे के ॾिठो तूबा उनजे लाइ जन्नत जी तूबा वारी नेमत वली मन रआनी व आमन बी पर उन दिला भलाइया जे मुखे त न ॾिठो पर मुझे असहाब ने ॾिठो अल्लाह उनके बि साॻियो अजर अता फरमाईंदो वरी जो सुभान अल्लाह नबी के त न ॾिठोसीं असां जा नसीब असां नबी के न ॾिठोसीं भला जे नबी के न ॾिठोसीं वरी नबी जे सहाबन के न ॾिठोसीं भला उन्हनि जे हुस्न जी ॻाल्हि त करे सघूं था उन्हनि जो ज़िक्र त करे दिलि ख़ुशि करे सघूं था अल्लाह कंदो वन सुम्हंदासीं जब मुस्तफ़ा जो चेहरो अल्लाह असांजी अखियुनि खे उहो शरफ़ ॾींदो जो सुम्हंदासीं त नबीअ जो दीदार ज़रूर थींदो अल्लाह खां दुआ घुरूं जा मौला असांजे अखियुनि खे लाइक़ बना जो तुंहिंजे नबीअ जो दीदार करे सघनि ऐ मुंहिंजा मौला असांजे अखियुनि खे अहिड़ो लछण वारो बना जो तुंहिंजे महबूब जे मुखड़े खे ॾिसण वारी थिए ऐ मुंहिंजा मौला असांखे उहा निंड सुम्हार जंहिंमें वक़्तु जो चेहरो नज़र अचे सुभान अल्लाह अभी मन फरमायो मन रआनी फिल मनाम फक़द रआनी जे निंड में मोहम्मद करीम के ॾिठो न ॼण के हकीकत में मूं नबी जो दीदार कयो सुभान अल्लाह दिलबर साईं जो शेर आहे हुस्न में वध हसीनन खां जमाले मुस्तफा है वडी इज्जत वडी अज़मत कमाले मुस्तफा है हुस्न में वध हसीनन खां अंधारी रात में
सबक ॾिनो आहे कभी पीरी न कीरी न शोहरत न खपे दौलत न शोहरत न खपे दौलत आ दिल बर साईं सदन सगदर आहिया सारी जमात सदन सगदर गुलामे मुस्तफा है कपे पीरी न कीरी न शोहरत न खपे दौलत न शोहरत न खपे दौलत आ दिल बर साईं सदन सगदर गुलामे मुस्तफा है हुस्न में वध हसीनन का हुस्न में वध हसीनन का जमाले मुस्तफा है हुस्न में वध हसीनन का सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या हे आही उम्मत जो आधार नबी नहीं माओ पी खावत प्यार नबी आही उम्मत जो आधार नबी आही उम्मत जो आधार नबी नहीं माओ पी खावत प्यार नबी आई उम्मत जो ऐ मिठा माए टवीरा जने लाश लते इंदा सोही सामिया मंझ सते ओ विदा दिल प्यारा भी मोड़ो मटे सही विदा दिल प्यारा भी मोड़ो मटे दिल दे तू ओ दिल दे तू सुध सार नबी आई उम्मत जो आधार नबी आई उम्मत जो आधार नबी नहीं मां पियो खा बद प्यार नबी ओ नहीं मां पियो खा बद प्यार नबी आई उम्मत जो ॾाढो ॾींहुं ॾुखियो हूंदो हशर सॼो नफ़्सी नफ़्सी नबी हर को चवंदो ओ कंहिंजी मदद उते को न कंदो साईं को कंहिंजी मदद उते को न कंदो ओ उम्मती उम्मती कदे उम्मती उम्मती कदे जो पुकार
हिम्मत जो आधार नबी नहीं मां पियो खां वध प्यार नबी आई उम्मत जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या हर मुसलमान की तमन्ना है अज हर ईमान वारे जी दिल की गाला सुबह जे या शाम हो जे उन जी दिल सारी दिया मुझा मौला महबूब जो दीदार करा दिल रोंदी मुझा मौला पंजे नबी जे मुखड़े जो दीदार करा मुझा मौला मुझा करीम रब वो निंड सुमार जे में मदीने वाले साईं जो दीदार थे कुर्बान उन असहाबन जे अखरन दा खोर वञा बाबा जी जान उन अखरन दा कुर्बान कया जेके सुबह जो शाम जो वक्त वर मुखड़े जो दीदार वक्त वारा हुआ उहे असाबी केॾा न भाग वारा हुआ उहे असाबी केॾा न नसीब वारा हुआ उहे असाबी जो मुंहिंजे दिलबर नबी जा दीदार कया रोजे रोज के ॾिसण जे लाइ 1.25 लख नबी मस्जिद अक्सा ते मुंतज़िर हुआ जे चेहरे के ॾिसण जे लाइ अर्श मौला खां हेठि सिदरतुल मुंतहा ते मलाइक मुंतज़िर हुआ जे चेहरे के ॾिसण जे लाइ खुद रब पियो फरमाए इन्नी मुश्ताकुन इलैक ओ मुंहिंजा महबूब जल्दी हो रहा तनाफत अल्लाह जे मकाम ते पहुच जो तुंहिंजो रब तुंहिंजे लाइ मुश्ताक वेठल आहे सुभान अल्लाह धूप तू महबूब जो चेहरो आहे अखियुनि जे आॾो मुंहिंजे लजपाल नबीअ जो मुखड़ो आहे साम्हूं हुबैब वेठो आहे बिलाल वेठो आहे साम्हूं अबू बकर वेठो आहे वेठो आहे साम्हूं अली वेठो आहे साम्हूं ख़ालिद वेठो आहे साम्हूं मुआविया वेठो आहे बाबा तव्हांजे अखियुनि तां खोर वञा जो वक़्तु जे मुखड़े जा दीदार वेठा सुभान अल्लाह सुभान अल्लाह जॾहिं फतेह मक्का जो ॾियारो आयो साईं करीमन जे हथ में माले गनीमत कसीर थियो सहाबी नवां मुसलमान थिया मुंहिंजे दिलबर नबी उन्हनि में माले गनीमत विरहायो नंढनि वॾनि खे कसीर तइदाद में माले गनीमत ॾिनो अंसारी सहाबी वेठा हुया उन्हनि मां कुझु माण्हुनि चयो त कुर्बानियूं यार असां ॾिनियूं जान असां फिदा कई मददगार असां थियासीं अंसार असां बणियासीं वरी माले गनीमत जो हिस्सो ॿियनि खे मिलियो आहे अजीब ॻाल्हि आहे नवां माण्हू माल खयूं था वञनि पिया जॾहिं मुंहिंजे दिलबर नबी जे कने इहा ॻाल्हि पई आहे मुंहिंजे महबूब फरमायो मुंहिंजे अंसारनि खे मुंहिंजे वेझो कयो मुहाजिर परे थियो साईं मुंहिंजा आले मक्का आले यमन आले बहरीन परे थियो मुंहिंजे अंसारनि खे मुंहिंजे वेझो विहारियो मुंहिंजे दिलबर नबी लजपाल नबी उन्हनि सां कुर्ब जी कचहरी कई आहे उहे लफ़्ज़ ॿुधी आह निकिरी वञे जो मुंहिंजे महबूब पंहिंजे प्यारनि सां जेका साईं मुंहिंजा हुज्जत क़ाइमु कई आहे जेको वणंदो आहे न उन सां हुज्जत कबी आहे हा बा धारे जे साम्हूं वेही अखियुनि मां लुड़क वहाए जन उहो त खिलंदो हिन दाह कई त मुंहिंजो महबूब ॿुधे असांजे दिलि में तज़कियो करे असांजे नफ़्स जो तज़कियो करे मुंहिंजे लजपाल नबी असाबनि खे घुरायो पंहिंजे पासे में विहारियो मुंहिंजे महबूब फरमायो ए अंसारियो ए मदीने वारो तव्हां खां हिकिड़ो सुवाल पुछा कयां मके वारा बि हिते आहिनि बहरीन वारा बि हिते आहिनि नजद वारा बि वेठा आहिनि साईं मुंहिंजा यमन वारा बि वेठा आहिनि ए अंसारियो ॿुधायो मके वारा माल खणी वेंदा नजद वारा पैसो खणी वेंदा यमन वारा घोड़ा ऐं चांदी माल खणी वेंदा ओ मुंहिंजा अंसारियो ए मदीने
मुस्तफा अंसार जो दारू निकली हुई हो रजू निकली हुई हो चंदा रदीना या रसूल अल्लाह ओ मुझे महबूब असरासी आयूं ओ मुझे महबूब तो जड़ो दिल पर मिलो असांखे निकाब शेर थी सल्लल्लाहु अलैहि बार बचा घर तड़ सिर जो अंसार अंदाज करे छा मंजर हूंदो जो साहबी चो या रसूल अल्लाह हुकुम कर असांजा सिर तुंहिंजे नाले ते हाज़िर आहियूं ई बार बचा घर तड़ सिर नहीं
निभाईंदासीं जो लातिया त ओ जे लातिया तुम लाल सा तोड़ निभाईंदुस कयो दिल पर साईं दे करम शाइर बुआमा जो कयो दिल पर साईं दे करम कयो मुर्शिद साईं दे करम कदी जाओगा दिल पर साईं दे करम ओ या रसूल अल्लाह कयो दिल पर या रसूल अल्लाह कयो दिल पर साईं शाइर बुआमा जो ही बार बचा घर तर ही सिर बुआमा जो ये राज रुसन सारा नारी रखंदे जे यार मुझसे जे पटको पाई दे माइक कावड़ जे फकीरी इख्तियार कंदे मानू ताना जन मानू मेहना जन ओ फजलाबाद में अचण वारो जो सब कबूल हिन पर हिक नब से होत कोई बात कबूल आया ॻाल्हि कि न कोन्हे ॻाल्हि सबक इहो सिखी वञो सबक जो कि महफ़िल जो इहो सिखी वञो जे राज रुसन सारा मुलय दर्द अव्हां जो बेदर्द कहते वेंदासीं हाँ असां कंहिंजे दर ते वेंदासीं फज़लाबाद में अचण वारो ॿियो को दर आहे ई कोन्हे असां फ़क़ीरनि जे लाइ असां मिस्कीननि जे लाइ ॿियो को दर त आहे ई कोन असांजे लाइ ॿियो को दर आहे ई कोन कंहिंजे दर ते सॾ कयूं कंहिंजे दर ते सलाह कयूं कंहिंजे दर ते हथ अॻियां कयूं या रसूल अल्लाह असां फ़क़ीरनि जो धोखा सिवा ॿियो को सहारो न तू राज़ी रही राणा नाहे कान कहीं बेदी कमज़ोर ऐं कम कर के आधर बुआमा जो कमज़ोर ऐं कम कर के ओ कमज़ोर ऐं कम कर के आधर बुआमा जो जे राज रुसन सारा मुले दर्द अव्हां जो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि ये मोहब्बत हुजे फायदो चाहे हज़रत सैयदना हैदर कर्रार मुश्किल कुशा असदुल्लाह अल गालिब सैयदना अली बिन अबी तालिब रज़ियल्लाहु तआला अन्हु ने फरमाए लम्मा हदर अबा बकर अल वफात अक़ुदनी इंद रअसिही हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक जे वफात जो वक्त थियो आ हज़रत मौला अली तो फरमाए त मां बि साईं जन जे सेरांदीअ खां वेठो हुयुसि सुभान अल्लाह वकाल अली या अली हज़रत हैदर करार तो फरमाए त हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक मूंखे फरमायो ए अली इज़ा अना मितो फग़सिलनी ओ अली मां मरी वञा त मूंखे तूं गुस्ल ॾिजा फरीदा सुभान अल्लाह बिल कफ़िल लज़ी गसलत बिही रसूल अल्लाह मां चाहियां थो त मूंखे उहे हथ गुस्ल जिन मुस्तफ़ा खे गुस्ल ॾिनो हुयो वहंतूनी ऐं मूंखे ख़ुशबू उहा लॻाइजा जेका नबीअ खे लॻाई हुई वज़हबू बी इलल बैति अबी फीह रसूलिल्लाह जॾहिं गुस्ल ॾेई वठो कफ़न ॾेई वठो मूंखे मुंहिंजो जनाज़ो गुस्ल कफ़न खां बाद में तयार
खणी मुझे नबी जे दर ते रखजो फस्तअज़िनू मुझे ला मदद तलब कजो इजाजत तलब कजो या रसूल अल्लाह तुझो आशिक आयो आ मुझा महबूब तुझो अबू बकर आयो आ इजाजत हो जे त तुझे कब्र सा कदन जी कब्र बनायो तुझे हुजरे में इनके दफन कयो ते इजाजत मिले त मुखे दफन कजो त मुखे मुसलमान जे कब्रिस्तान में दफन कजो सैयदना हैदर करार जो फरमाए पुमा आयुस कुंतु अव्वलु मन बादिर इलल बाब मां पहिरियों पहिरियों माण्हू आया जे अबू बकर जे ला नबी जो दरवाज़ो खड़कायो पर नबी जे दर ते आयुस फकुल तो या रसूल अल्लाह मौला अली तो फरमाए मुअर्ज कयो या रसूल अल्लाह हाज़ा अबू बकर यस्तअज़िनु मुझा महबूब है अबू बकर मुझा दिल पर नबी अबू बकर आयो आ इजाजत दो चाहे तो तुझे भर में दफन जा मुझा महबूब तुझे भाकुर में दफन जा इजाजत दे तेन के ते दफन कयो हज़रत सैयदना मौलाए कायनात अली मुर्तज़ा ने फरमाए रअयतुल बाब कद फतह मुमितो तदर खुलीन फसमेत कायला के जो आवाज आयो चमड़वर बचे उदखुल हबीब इलल हबीब फइन्नल हबीब इलल हबीब मुश्ताक़ जल्दी कयो महबूब के महबूब जे वेठो आणे त हिकिड़ो महबूब बने महबूब जे ला मुश्ताक़ वेठल आहे सुभान अल्लाह मोहब्बत हुजे न सच्ची फज़लाबाद शरीफ में अचण वारो जे चाहत सच्ची हुजे न अज भी कने मुझे नबी जा आवाज अचन हयातुन नबी अज भी करम फरमाए पियो पर जे लऊं लाई दे त फायदो थींदे समझो दाले कोंदा समझो जेका जिंदगी बाकी बची आ यार वो जिक्र मुस्तफा में गुजार यार जी गाल कंदे गुजार मुझे महबूब जो जिक्र कंदे गुजार गुनाहन का माफी वट केतरा दी गुनाह कंदे केतरा दी खताऊं कंदे फकीरी जो सही मुझा वेस ओढ़े वरी गुनाह करी वरी खताऊं करी या तो यो लिबास लाहे फिटो कर ये साई जाकर लाहे फिटी कर पोजी वणे हुए वनी कर बेहयाई बदकिरदारी वारे रस्ते ते हली पांजी पाकीज़ा घर वारी हुजे वरी ॿियनि ते मुंहुं हणंदो वती मोबाइल ते गंदगी फैलाईंदो वती हुन सा मुंहमारी कंदो वती झेड़न ऐं फसादन में हुजी सदाई करमी फकीर ऐं वरी बेहयाई जे रस्ते ते तो हली केड़ो फ़ाइदो तुंहिंजो करमी सदाइण मुंहिंजा मिठा दिलियूं न आज़ार दिलियूं न रंजा मदीने वारे साईं सां मोहब्बत थई त सच्चो फकीर थी वे एड़ो दर वठ जो राज रुसी वजन पर जो त नबी जो दर कोन चली हां कबूल आई ॻाल्हि के कोने कबूल सखणी ज़बानी दावा न कयो सखणो खाली हथ मथे न खणो हिन दिल खां पुछा कयो त फकीर जी ॻाल्हि तव्हां खे कबूल आहे पोइ ये न कर मिठा एड़ा कम न कर जंहिंमें ॾिठो थियणो पवे क़यामत जे ॾिहाड़े नबीअ जे साम्हूं शर्मसार थियणो पवे ऐं पंहिंजे मुर्शिद जे साम्हूं शर्मसार थियणो पवे न मिठा उहे कम कर जंहिंमें मुंहिंजो पीर कामिल बि सरखुरू थी महबूब खे चवे या रसूल अल्लाह थोरा ताना आहिनि पर तुंहिंजे अमल करण वारा तोसां हुब रखण वारा हूंदा कबूल आहे इहा ॻाल्हि अमल कबो इंशाअल्लाह बाकी जिंदगी अल्लाह शाल मुस्तफा जी ॾिनल राह ते अमल कंदे गुज़ारण जी तौफीक अता फरमाए रब शाल मुस्तफा जे दर जी सच्ची गुलामी नसीब करे अल्लाह खां दुआ है रब शाल मदीने वारे साईं जे असहाब